आहियूं सेहत मर्कज़ पंगिरो में, जिते गुज़िरियल 12 कलाकनि खां फौती मुस्तफ़ा रिंद जो लाश पियल आहे, पर डॉक्टर पोस्टमार्टम करण लाइ तयारु न आहिनि। वारस इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त हू जेको मोबाइल ते डॉक्टर लॻायो वेठो आहे, पर पोस्टमार्टम करण लाइ तयारु न आहे। असां उते हुनजा मौजूदु वारस आहिनि, हुन सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। हिते को अमलो आहे न कुझु, पोस्टमार्टम लाइ डेड बॉडी ईअं उछराए छॾी अथनि जहिड़ी लावारस आहे। हिते जा डॉक्टर किथे आहिनि ऐं उन्हनि खे केरु चवण वारो न आहे। नेठ हुन खां पोइ असां मीरनि पीरनि खे फ़ोनूं कयूं, जिन्हनि तव्हांजी डॉक्टरनि खे फ़ोनूं कयूं, तॾहिं हाणे डॉक्टर पुॻा आहिनि, हाणे पोस्टमार्टम में थिए। को बि डॉक्टर तावन कोन कयो। हिकिड़ो डॉक्टर वेठो आहे पूरे अस्पताल में जेको फ़ोन ते लॻो वेठो आहे, ऐं उहो बि असांखे इंफॉर्म नथो करे त असां वटि डॉक्टर कोन्हे या को अमलो का शइ मौजूदु कोन्हे। असांखां जनाज़ो खणी सिर्फ़ु हुन रखी छॾियो। असांखे इहो बि कोन ॿुधायो। असां 12 बजे वञूं त हुन डॉक्टर सां ॻाल्हायूं पिया त भाई असां जनाज़ो खणी वियो, पोस्टमार्टम कोन थियो, हुननि खणी साइड ते रखी छॾियो। पर डॉक्टर सिर्फ़ु अकेलो आऊं ई आहियां, ॿियो केर बि कोन आहिनि सेंटर ते। त इन हवाले सां असांखे जेको थी सो डॉक्टर DHO साहब खे अॼु इंफॉर्म कयो वियो त सर असां वटि अॼु डेड बॉडी आई आहे, या त असांखे अथॉरिटी ॾियो त असीं हिनखे रेफर करियूं टंडो बागो, तलका हॉस्पिटल टंडो बागो, या त असांखे को सीनियर मेडिकल ऑफिसर मोकिलियो त जेको असांखे हिते केस असिस कराए त असीं इहो पोस्टमार्टम करियूं। त डॉक्टर DHO साहब जी बि कोशिशि सां असां वटि हींअर डॉक्टर सीनियर मोस्ट जेके असांजा पहिरीं बि हिते रहंदड़ हुआ, डॉक्टर फज़ल रहमान, उहो हाणे पहुता आहिनि, 10 मिंट थिया आहिनि। हाणे असीं पंहिंजो पोस्टमार्टम जो कमु शुरू कंदासीं। चवणु आहे त असां काफ़ी टाइम खां हिते लाश खे रखी वेठा आहियूं, पर डॉक्टर पोस्टमार्टम करण लाइ तयारु न आहिनि। जॾहिं डॉक्टर चवे थो त आउं हिकु ॼणो आहियां ऐं सीनियर डॉक्टर न आहे, असां हिन वक़्तु टंडो बाग मां डॉक्टर घुरायो, उहो अची पोस्टमार्टम कंदो। कैमरामैन फैसल सां गॾु क़ाइम अली खोसो, सिंध TV न्यूज़ पंगिरियो।